टंडोलायार में सियासी छिकताण में इज़ाफ़ो थी वियो आहे जॾहिं पीटीआई अॻवान अलीपल ते केस दाख़िल थियण बाद सियासी गर्मी पद पिणु वधी वियो आहे। पीपीआई अॻवान पारां ज़िले जनरल सेक्रेटरी मौला बख्श थेबे जी अॻवानी में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कई वई जंहिंमें पीटीआई अॻवान अलीपल खे पाणी चोर करार ॾिनो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ग़रीबनि, मिसकीननि, मज़दूरनि सभिनी जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। आए ॾींहुं लॉ एंड ऑर्डर जो मसलो क्रिएट करे रहियो आहे। असांजी पीपल्स पार्टी गवर्नमेंट ते तोहमतूं हणी रहियो आहे। असां इन ॻाल्हि जी पुरज़ोर मज़म्मत था करियूं। गुज़िरियल तक़रीबन 32 कलाक थिया आहिनि वीडियो वायरल थी आहे पाणी चोरी जी। अलीपल उन जे ॿाहिरि उन जो वाटर हलियो आहे, हिन का बि तरदीद न कई छो जो चोर हो। ॿिए पासे पीटीआई जी क़यादत पिणु प्रेस क्लब पहुती जिते पीटीआई क़यादत एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं इल्ज़ाम आयो त अलीपल ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई कई वञे पई। बाबा नेब खे जेको हरकत में अचणु खपे, पोइ वफ़ाक़ जो नुमाइंदो हुजे या सिंध गवर्नमेंट जो हुजे, उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थियणु खपे। अलीपल ते पाणी चोरी बाद मुख़्तलिफ़ धुरनि जो रद्द अमल पिणु साम्हूं आयो आहे। पीपी अॻवान सतार बचाणी आबादगारनि जी तनज़ीम सारक खे पीटीआई जी बी टीम करार ॾेई छॾियो आहे ऐं सतार बचाणी चयो आहे त पाणी जे मौक़िफ़ ते पीटीआई पीपी जे मौक़िफ़ जी हिमायत न करे सिंध सां गदारी कई आहे। उनखां अलावा अलीपल ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ टंडोलायर जे डिस्ट्रिक्ट बार तरफ़ां अॼु कमनि जो बाइकाट कयो वियो ऐं एहतजाज पिणु कयो वियो। कैमरामैन जाम मोहम्मद समीज सां गॾु नसीर नोडियो, सिंध टीवी न्यूज़।